लचक बज़ाहिर PTI बानी जे लाइ हाणे शुरू थी चुको आहे, पर इहो चवणु वक़्त खां अॻु हूंदो त इन्हनि जा मामला किथे था पहुचनि। बहरहाल इन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं ताज़ो बाजोड़ में जेको आहे दहशतगर्द जो हमिलो नाकाम बणायो आहे, जंहिंमें 12 ख़ारजी मारिजी विया आहिनि ऐं 11 जवान जेके आहिनि उहे शहीद थिया आहिनि। ऐं कराची में बि शाह लतीफ़ टाउन जे इलाइक़े में CTD हिकिड़ी ज़बरदस्त कार्रवाई करे फितनतुल हिंदुस्तान जा जेके ख़्वारिजुल हिंदुस्तान जा जेके आहिनि 4 दहशतगर्द जानम हासिल कया आहिनि। इहे अॼोके प्रोग्राम में असांजा मेन टॉपिक्स आहिनि। हिते ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सां गॾु सीनियर सहाफ़ी ऐं नालेवार तजज़िया निगार GM जमाई साहब मौजूदु आहे। जमाई साहब, ॻाल्हियुनि जो ॿियो दौरु जिनेवा में जेको आहे पुॼाणी ते पहुता आहे। ओमान जी टियाकड़ी आहे। ईरान ऐं अमेरिका जा जेके अॻुवान आहिनि उहे लठ बि ॾेखारनि था, चठ बि ॾेखारनि था। ऐं हल तरफ़ अॼु असां जेका बॉडी लैंग्वेज ॾिसूं था, हिकु तरफ़ त परॾेही वज़ीर आहे जेको ईरान जो, उहो इन ॻाल्हियुनि खे मुस्बत करार ॾींदे पूरो उमीद थो नज़र अचे। पर जॾहिं सुप्रीम लीडर कमांडर जी ॻाल्हि पिया कयूं त जेको सुप्रीम कमांडर आहे आयतुल्ला ख़ामनाई, उन जा एग्रेसिव स्टेटमेंट्स आहिनि। छा पिया चओ? सरके साहब, ॾिसो, इहा हिकमत अमली हूंदी आहे। जॾहिं बि किन मुल्कनि में कंहिं बि मामले ते तबादला ख़्यालु थींदो आहे ऐं जेके सेंसिटिव हुजनि त उन में हिकिड़ो ग्रोह मुज़ाकरात कंदो आहे ऐं ॿियो ग्रोह पंहिंजी हिकमत अमली जाराना रखंदो आहे। जीअं जेकॾहिं तव्हां अमरीकी सदर जा बि बयान ॾिसो त हू बार बार चई रहियो आहे त हिकिड़ो ॿेड़ो असांजो उते पहुची चुको आहे, ॿियो ॿेड़ो जेको आहे रस्ते में आहे। जेकॾहिं ईरान मुआदे जी ॻाल्हि न कई त पोइ उनखे तमामु घणो नुक़सानु पहुचंदो। उन जे जवाब में जेको आहे सुप्रीम कमांडर ईरान जे आयतुल्ला ख़ामनाई बि क्लियर चयो आहे त मुज़ाकरात खां इनकार न आहे, मुज़ाकरात जारी आहिनि। पहिरीं सिटिंग ओमान में थी, ॿी सिटिंग जिनेवा में आहे, पर अञा ताईं उन जे हवाले सां कंहिं बि ग्रुप जे तरफ़ां को अहिड़ो बाज़ाब्ता तफ़सीली तौर ते न ॿुधायो वियो आहे त अॼु वारे दौर में मामला कंहिं हद ताईं पहुता आहिनि। जंहिं मां इहो अंदाज़ो लॻाए सघिजे थो, छो जो उते उन मीटिंग में जिनेवा वारी में त ज़ाहिर आहे एटमी तवानाई जो सरबराह पिणु मौजूदु हुयो ऐं इन मां इहो वाज़े थी वियो त जेके बि मामला आहिनि उहे एटमी हवाले सां ई आहिनि। गो के ईरान जे सुप्रीम लीडर आयतुल्ला ख़ामनाई पाण काफ़ी अर्सो अॻु में इहो ऐलान करे चुको हो त ईरान एटम बम न ठाहींदो, पर पुरअमन एटमी सलाहियत ज़रूरु हासिलु कंदो, यानी कि एनर्जी जे हवाले सां। हाणे जेके मुज़ाकरात थी रहिया आहिनि, यकीनन ईरान ऐं अमरीका त ख़ैर उनखे डायरेक्ट कोई वॾो लॉस कान्हे। अमरीका बेसिकली इसराइल खे बचाइण जे लाइ सॼी तक़ुदो करे रहियो आहे। छो जो जेकॾहिं ईरान एटम बम ठाहे बि वञे, मिसाल जे तौर ते, अवल त उन्हनि पाण, छो जो ज़ाहिर आहे उनखां चयो ऐलान करे छॾियो त असां न ठाहींदासीं, पर जेकॾहिं ईरान ठाहे बि छॾे त उन सां अमरीका खे त को नुक़सानु कान्हे न। अल्टीमेटली उन सां नुक़सानु जेको आहे उहो जेकॾहिं का जंग जी सूरत में त वरी बि इसराइल खे थी सघे थो। छो जो इसराइल जो जेको जाइ वक़ू आहे उहो तमामु मुख़्तसिर आहे ऐं ईरान बहरहाल हिकिड़ो वॾो मुल्क आहे। त ईरान ते जेकॾहिं हमला थींदा बि त ईरान जी जेकॾहिं शहरी आबादी खां में त ज़ाहिर आहे नुक़सान घणा थींदा, पर ईरान जो जेको रक़बो आहे उहो एॾो वसी आहे जो उहो जंग जी सूरत हाल खे सस्टेन करे सघे थो। पर इन जे मुक़ाबले में इसराइल जो रक़बो एतिरो महदूद आहे जो उहो जंग में हिकु ॿ बम जी बि जेको आहे उहो सकत नथो रखे। हाणे ईरान अमेरिका जो फोकस इहो आहे त ईरान खे इन हद ताईं महदूद कयो वञे जो मुस्तक़बिल में हू इसराइल जे ख़िलाफ़ु कार्रवाई न करे सघे। हे सॼो जेको गेम हली रहियो आहे हिन वक़्तु, जंहिंजे करे अमरीका सरगर्म नज़र अची रहियो आहे, उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इसराइल खे तहफ़ुज़ ॾियण जो ई सॼो मनसूबो आहे। ऐं ईरान हाणे ॾिसूं था त इन पूरे मामले मां पाण खे दानिशमंदी सां कीअं कढे थो। छो जो ज़ाहिर आहे ईरान ऐं अमरीका जो जेकॾहिं ॾिठो वञे टेक्नोलॉजी जे हवाले सां त को मुक़ाबिलो आहे कान, न फ़ौजी सतह जो को मुक़ाबिलो आहे, न दिफ़ाई सतह जो को मुक़ाबिलो आहे। सुप्रीम कमांडर चए पियो त जेको ॿेड़ो हेॾे रवानो थियो आहे असांखे तबाह करण लाइ, असां उनखे तबाह करण जो बंदोबस्तु बि कयूं वेठा आहियूं पूरी तयारी सां। सरकी साहब, उहो इन क़िस्म जूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि जॾहिं जॾहिं ॿ मुल्क आम्हूं साम्हूं थींदा आहिनि। न साईं, तव्हां पोइ ट्रम्प जी ॻाल्हि खे सीरियस था वठो, आयतुल्ला ख़ामनाई जी ॻाल्हि खे तव्हां ईअं त नथा करे सघो। प्रैक्टिकली असां जेकॾहिं ज़मीनी हक़ीक़तुनि खे मद्देनज़र रखूं त आयतुल्ला ख़ामनाई साहब ज़ाहिर आहे को उनजो मज़हबी रूहानी लीडर आहे
पर ये बयान तव्हांखे यादि हूंदो त आया त इसराइल जेकॾहिं अॻु भराई कई त असां हुनखे सफ़ाई हस्ती खां मिटाए छॾींदासीं, त छा इसराइल सफ़ाई हस्ती खां मिटिजी वियो? त जंगनि में इन सूरत हाल में इन क़िस्म जा बयान ईंदा आहिनि। उहो तव्हां जेकॾहिं पाकिस्तान इंडिया जी बि जंग खे ॾिसो त ॿिन्ही तरफ़नि खां इन क़िस्म जा बयान ईंदा आहिनि। त जॾहिं बि किन मुल्कनि में जंग थींदी आहे त हर मुल्क पंहिंजी सेफ्टी जे लाइ या पंहिंजे अवाम ऐं पंहिंजी फ़ौज जी मॉरलिटी जे लाइ इन क़िस्म जा बयान ॾींदो आहे। त बहरहाल असांजी त इहा दुआ हूंदी त ईरान जा इहे मज़ाकरात कामयाबु थी वञनि, छो जो ईरानी अवाम गुज़िरियल 40-50 सालनि खां तमामु घणी तकलीफ़ में आहे। ऐं जेकॾहिं इहे मामला ख़ुशि असलूबी सां निपटी वञनि त ईरान जे अवाम खे बि कुझु अच्छा, दुनिया जा सहूलियत जेके मिली आलमी सघे थी। मुबस आहिनि उहे बि चवनि था त ओमान इट सेल्फ एॾो ताक़तवर न आहे, फ़ैसिलो त चङो मुड़सी कंदो आहे न, जंहिंजे माते ॿई धुरियूं हुजनि ऐं फ़ैसिले ते कंप्लाइंस बि करे। हीअ टैकड़ी केतिरे ताईं असरअंदाज़ थींदी या काराइती हूंदी? न, इहा टैकड़ी कान्हे, इहा सिर्फ़ु राब्ताकार जे तौर ते, छो जो ईरान टर्की ते एक्चुअल अदम एतमाद करे छॾियो। न त पहिरियों इहो सॼो मामिलो जेको आहे उहो इस्तंबुल में थियणो हुयो ऐं तुर्क हुकूमत जेको आहे उनजी गारंटर थिए आहे त तुर्क हुकूमत वरी बि हिकिड़ी पावरफुल हुकूमत आहे, हिकिड़ो पावरफुल मुल्क आहे जंहिंजो डिफेंस जो निज़ाम जेको आहे काफ़ी मज़बूत आहे। ओमान वटि त इन क़िस्म जो को अहिड़ी शइ कान्हे जो जेकॾहिं हू इन्फोर्स करे सघे कंहिं बि डिसीशन में। उहो सिर्फ़ु छो जो ईरान ऐं ओमान जा सदियुनि जा रिश्ता आहिनि पाण में, उन रिश्ते जे तहत जेको आहे उन ते ओमान ते एतमाद कयो ऐं ओमान छो जो न्यूट्रल रहियो आहे कंहिं बि सियासी या मज़हबी मामले में हमेशह खां, इन करे जेको आहे ईरान उन ते एतमाद कयो ऐं ईरान ई उन जे ज़रिए अमेरिका ऐं यूरोप जे मुल्कनि सां ॻाल्हाइण खे फ़ोकियत ॾिनी। उन खां पोइ छो जो ॿी तरफ़ खां यानी कि अमेरिका ऐं यूरोप खे बि एतिराज़ु न हो त ओमान जेकॾहिं इहा सहूलियतकारी करे रहियो आहे, छो जो हुनजो अमल जेको आहे हमेशह गैर जानिबदार रहियो आहे। त मां सम्झां थो त उहो को फ़ैसिला कुन सूरत हाल जे पोज़ीशन में त कान्हे जो को फ़ैसिलो मढ़े सघे कंहिं बि यानी कि अमेरिका साइड ते या ईरान जी साइड ते। बहरहाल उन हिकिड़ो बहितर राब्ताकारी जी सहूलियत ॾिनी आहे। पहिरियों उन पंहिंजे मुल्क में इहा सहूलियत ॾिनी, उन खां पोइ जेनेवा में जेकी मुलाक़ात थी आहे हाणे इहा अहम मुलाक़ात आहे। जो छो जो हू जेकी इनिशियल मुलाक़ात हुई उन में त अमेरिकन ऐं ईरान जा उहिदेदार हुआ, पर हिन मुलाक़ात में छो जो एटमी तवानाई सां रिलेटेड उन्हनि जो सरबराह बि मौजूदु हुयो, त हिन में मां सम्झां थो त ॻाल्हियूं काफ़ी हद ताईं अॻिते ज़रूरु वधियूं हूंदियूं, पर जेसिताईं ॿिन्ही धुरनि मां का हिकु धुर उनजो बाज़ाब्ता तरीक़ेकार न ॿुधाए तेसिताईं कुझु चवणु मुनासिबु न हूंदो। पर असांजी दुआ इहा हूंदी त इहो मामिलो जेकॾहिं ख़ुशि असलूबी सां हल थी थो वञे त ईरान ऐं ईरान जे अवाम जे लाइ कुझु आसानियूं ज़रूरु पैदा थींदियूं। जमाई साहब, तव्हां जीअं ॻाल्हि कई त हाणे कुझु बाअसर ॻाल्हियुनि जी उमेदु आहे ऐं ईरान इन ते राज़ी बि आहे त एटमी प्रोग्राम ते कंसीडर करे सघिजे थो। एटम बम एटमी प्रोग्राम जे लाइ उनजो इहो ई उन में ॿिया जेके कॉर्नर अचनि था, हाणे जेको हुननि जो मुतालबो आहे रेंज घटाइण जो या मिज़ाइल्स खे लिमिटेड रखण जो, त सम्झो था इहो सोर्स ऑफ कन्फ्लिक्ट बि रिज़ॉल्व थींदो या ॿई इन ते अड़ियल हूंदा? ॾिसो, ईरान पंहिंजे बैलिस्टिक मिज़ाइल वारे प्रोग्राम तां दस्तबरदार करे बि न थींदो। हुननि जो प्रेशर ज़रूरु आहे इसराइल जे चवण ते, पर मुंहिंजी पंहिंजी ज़ाती राय जे मुताबिक़ जेकॾहिं ईरान इन ॻाल्हि खे मञे वियो त पोइ ईरान पंहिंजी सलामती जो समझोतो करे छॾींदो। ऐं ज़ाहिर आहे को बि मुल्क पंहिंजी सलामती जो समझोतो नथो करे सघे, छो जो जेकॾहिं हू इन पंहिंजे बैलिस्टिक मिज़ाइल प्रोग्राम खे ख़तमु, छो जो एक्चुअल जेको बैलिस्टिक मिज़ाइल पॉपुलर आहे दुनिया में, या सभिनी खे इहा ख़बर आहे त हिन जी रफ़्तार आहे, हिन जो नुक़सानु, त हू दुनिया जा जेके मुख़्तलिफ़ मुल्कनि चाहे यूरोप बि आहे उहो ख़ौफ़ज़दा ई ईरान जे बैलिस्टिक मिज़ाइल खां आहे। हाणे उन्हनि खे डपु जेको आहे उहो इहो आहे त जेकॾहिं एटम बम हासिलु करे वियो त इन ई बैलिस्टिक मिज़ाइल जे ज़रिए जेको आहे उहो पोइ काफ़ी मुल्कनि खे जेको आहे मुतासिर करे सघे थो। इहो ई डपु आहे एक्चुअल उन्हनि खे। पर मुंहिंजी ज़ाती राय इहा आहे त ईरान पंहिंजे हिन बैलिस्टिक मिज़ाइल वारे मामले ते मुलाक़ात जे एजेंडा में बि शायदि उन्हनि खे ॾिसो, ईरान जी बराह रास्त जंग अमेरिका सां त ठहे नथी, न को आहे, न को अमेरिका खे ख़तरो आहे। तव्हांजे बकुल इसराइल खे प्रोटेक्ट करण जे लाइ एतिरी हद ताईं वियो आहे अमेरिका, ऐं बैलिस्टिक खे डेमोन्स्ट्रेट बि कयो, जेको तव्हां ॾिठो मुज़ाहिरो, तबाही बि मची, उन खां पोइ उन्हनि गिवअप बि कयो, ॻाल्हियूं बि थियूं। तव्हां था चओ त सिफ़ाइ हस्ती खां मिटाइण वारी दावा ई उहा जेकॾहिं कंटिन्यू हुजे हा त सिफ़ाइ हस्ती जो मिटे न, पर डैमेज त मैक्सिमम थिए हा, कोलेप्स थिए हा।
सम्झो था त ज़ाहिर आहे ईरान खे लिमिटेड करणु माना इसराइल खे प्रोटेक्ट करण खे इंश्योर करणु आहे, त पोइ इहो मामिलो त अॻिते ईअं ई मुंहिंजे ख़्याल में रोलड़े जो शिकार हूंदा, को टियों रस्तो बि कढंदा। ॾिसो सरकी साहिबु, छो जो ईरान सां जेकॾहिं असां अॼु जी तारीख़ में जंहिं वक़्तु हीउ प्रोग्राम करे रहिया आहियूं त अहिड़ी ॿी का ताक़त कुल्हे सां कुल्हो मिलाए बीठी न आहे। ज़मीन ते बयानबाज़ियूं पंहिंजी जाइ ते, पर ज़ाहिर आहे जीअं मूं चयो त हिकु तरफ़ अमेरिका आहे ऐं पूरो यूरोप आहे। इन मामले ते रुॻो अमेरिका न आहे, ईरान जी एटमी हवाले सां जेको मामिलो आहे उन में यूरोप पिणु अमेरिका सां गॾु आहे। त ज़ाहिर आहे हिन तरफ़ जेकॾहिं असां ईरान जी तरफ़ ॾिसूं था त रशिया चाइना जो बयानबाज़ी जी हद ताईं कॾहिं कॾहिं बयानु अची वेंदो आहे। उहो बि इहो ईंदो आहे त कंहिं मुल्क जी ख़ुदि मुख़्तारी, उहो त हिकिड़ो ज़ाहिर आहे UN जो हिकिड़ो चार्टर आहे, उनजी ॻाल्हि कंदा आहिनि त कंहिं बि मुल्क जी ख़ुदि मुख़्तारी ते जेको आहे को दबाव नथो विझी सघे। प्रैक्टिकली मैदान में कंहिं इहो बयानु कान ॾिनो आहे त जेकॾहिं अमेरिका ईरान ते को हमिलो कयो त उन जे पारां असां ईरान सां गॾिजी उन जंग में शामिलु थींदासीं, चाहे चाइना हुजे या रशिया हुजे। छो जो इहे अमेरिका खां पोइ जेकॾहिं ॿ वॾियूं ताक़तूं आहिनि त असां इन्हनि खे तसवुरु करे सघूं था त इहे ॿ ताक़तूं आहिनि जेके जिन वटि उहा टेक्नोलॉजी आहे जेके अमेरिका सां महाॾो अटकाए सघनि थियूं। पोइ जंग में त ज़ाहिर आहे केरु खटंदो आहे केरु न खटंदो आहे हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे, पर जेकॾहिं सर्द जंग जी तव्हां मिसाल वठो त सोवियत यूनियन बि त टुटी वई न, हालांकि रशिया खां वधीक पावरफुल त कोई कान हुयो, पर आख़िर में छा थियो जो रशिया पाण टुटी वियो ऐं केतिरियूं रियासतूं उन जूं ठही वियूं। हालांकि उन वक़्तु बि जेकॾहिं ॾिठो वञे त रशिया वटि त एटम बम बि हुआ, जदीद हथियार बि हुआ, जंगी ॿेड़ा बि हुआ, पर उन जे बावजूदि बि हू हुन साइड सां मग़रिब सां यानी की जेके सिंधी में ओलह जी ताक़तूं चवंदा आहियूं उन्हनि सां हू महाॾो प्रॉपर अटकाए न सघियो ऐं वॾो डैमेज थियुसि ऐं उनजी इकोनॉमी जेको आहे सभ खां वधीक दाव ते लॻी ऐं उन में नुक़सानु थियो उनखे। हिन सूरत हाल जी जेके असां ॻाल्हि करे रहिया आहियूं त अञा ताईं ॿ ताक़तूं ज़रूरु आहिनि। चाइना छो जो इकोनॉमी तौर ते बि मज़बूत आहे, दिफ़ाई तौर ते बि मज़बूत आहे। अहिड़े तरीक़े सां रशिया इकोनॉमी तौर ते थोरो कमज़ोर ज़रूरु आहे, पर एतिरो कमज़ोर कान्हे ऐं दिफ़ाई तौर ते तमामु घणो मज़बूत आहे। ऐं उनखां अलावा उत्तर कोरिया जो उहो बि असां कॾहिं कॾहिं सोशल मीडिया ते किम जोंग जूं कॾहिं कॾहिं ॻाल्हियूं ॾिसंदा आहियूं, पर प्रैक्टिकली हिन वक़्तु ताईं कंहिं इहो स्टेटमेंट कंहिंजी वज़ारत ख़ारजा या कंहिंजे वज़ीर आज़म या कंहिंजे सदर इहो न ॾिनो आहे त जेकॾहिं अमेरिका जंग मुसलत कई ईरान ते त पोइ उन सां गॾिजी करे असां उन जंग में ईरान जो साथ ॾेई करे अमेरिका सां महाॾो अटकाईंदासीं। त बेसिकली जेसि ताईं इहा ताक़त नथी मिले ईरान खे, मुंहिंजी ज़ाती राय आहे त ईरान इन पोज़ीशन में न हूंदो जो बैक वक़्तु जेको आहे अमेरिका ऐं यूरोप सां विढ़ी सघे। जंग जेकॾहिं थींदी बि त पोइ तमामु घणो नुक़सानु ईरान खे ई थियणो आहे। त इन करे मजबूरन, ख़ुशी में न मजबूरन सोशल मीडिया जी ॻाल्हि कई, सिर्फ़ु स्टेटमेंट ताईं न, पर प्यूटन जे लाइ त इहो बि आम हुयो त हुन जो जेके हैवी जेको आहे वेपन आहे उनखे ट्रांसपोर्ट थींदे बि रिपोर्ट कयो सोशल मीडिया ते या कुझु आलमी चैनल्स जेके आहिनि। त पोइ इन में हक़ीक़त न हुई, प्रैक्टिकली ग्राउंड ते न हुयो कुझु न। सरके साहिबु, जॾहिं किन बि मुल्कनि में हथियारनि जी सप्लाई जो सिलसिलो थींदो आहे त उन जे लाइ तव्हांजा पहिरियों पाण में मुआहिदा थींदा आहिनि, पोइ वरी उन जा बतदरीज तव्हांखे इहे ॿुधाइणा पवंदा आहिनि त हीउ कहिड़े कहिड़े दिफ़ाई साज़ो सामान जो मुआहिदो आहे। उनखां पोइ उनजी तफ़सील शुरू थी आहे जो कोई बि मुल्क जेको आहे उहो अनऑफिशियल जेको आहे कंहिंखे दिफ़ाई एतिरी तइदाद में साज़ो सामान ॾेई कान थो सघे, छो जो उहो उन मुल्क जे कंहिं सदर या कंहिं काबीना जो ज़ाती माल न हूंदो आहे, उहो उन मुल्क जी प्रॉपर्टी हूंदी आहे। त उन मुल्क जी प्रॉपर्टी जेकॾहिं तव्हां सेल परचेस कंदा हो त उनजो हिकिड़ो प्रोसीजर आहे। अहिड़ो को प्रोसीजर असांजे साम्हूं आयो कान्हे। यकीनन रशिया सां जेको उनजो मामिलो आहे, कुझु शयुनि में साज़ो सामान ज़रूरु आहे, पर उनजी कंपनियुनि ते बेताशा कंपनियुनि ते एक्चुअल पाबंदियूं आहिनि। पर हू जेको ईरान में जेको पुरअमन जेको उनजो एनर्जी सेक्टर आहे ख़ासि तौर ते उन में जेको आहे रशिया जा इंजीनियर्स ऐं रशियन टीम ज़रूरु कमु करे रही आहे। ऐं उन ते हुन हिकिड़ो इंतबाह बि ॾिनो त जेकॾहिं उन जे कंहिं तवनाई प्रोजेक्ट ते कंहिं मनसूबे ते हमिलो कयो वियो त उते रशियन आहिनि ऐं जेकॾहिं उनखे को लॉस थियो त पोइ असां उनजो जवाबु ॾींदासीं। उहा पंहिंजी उन वक़्त में जॾहिं इसराइल ऐं ईरान जी जंग हली रही हुई। पर वरी बि असां इहो ॾिठोसीं त अमेरिका उनजे उन्हनि एटमी तनसीबात ते हमिलो करे छॾियो। रिज़ल्ट छा थियो? रिज़ल्ट में छा रशिया चयो त हाणे तव्हां छो जो पुरअमन एटमी
तनसीबात ते हमिलो कयो आहे B2 बमबार सां, त हाणे जेको आहे असां उनजो बदिलो वठंदासीं, ईअं कान थियो न। बयानबाज़ी हद ताईं मां उहो ई चवंदो आहियां त ठीकु आहे, बयानबाज़ी बि ठीकु आहे, तव्हांखे सफ़ारती हिकिड़ी हेल्प मिलंदी आहे, पर असां ॻाल्हि था कयूं ग्राउंड जी, ज़मीनी हक़ीक़त जी। त दानिशमंदी जो मुज़ाहिरो ईरान खे करिणो पवंदो, ईरान खे पाण खे मज़बूत थियणो पवंदो, दिफ़ाई तौर ते पाण खे मज़बूत करिणो पवंदो, इकोनॉमी तौर ते पाण खे मज़बूत करिणो पवंदो। उन खां पोइ यकीनन तव्हां जेकॾहिं कंहिं मुल्क सां विढ़ंदव त पोइ फ़ाइदो नुक़सानु जंग में ज़ाहिर थींदो रहंदो आहे, पर हिकिड़ो मुक़ाबिलो थींदो। हिन वक़्त जी कहिड़े असां सिचुएशन ते ॻाल्हायूं था त ईरान, मुंहिंजी ज़ाती राय आहे, बाक़ी त ज़ाहिर आहे ईरान खे वधीक ख़बर हूंदी त उन वटि केतिरी कैपेबिलिटी आहे। मुंहिंजी ज़ाती राय इहा आहे त ईरान वटि हिन वक़्तु उहा कैपेबिलिटी न आहे जो हू यूरोप ऐं अमेरिका सां बैक वक़्त वरी जंग करे सघे। त उन सां बहरहाल ज़ाहिर आहे सिर्फ़ु ईरान ॿिनि दौरनि में जे ॻाल्हियुनि जूं ॿ सिटिंग्स थियूं आहिनि, हाई लेवल जूं सिटिंग्स थियूं आहिनि। इन में सम्झो था त जेके ॿिन्ही धुरियुनि जा कंसेंट हुया उहे बि ऑन बोर्ड आहिनि ऐं कुझु अॻिते वधण जी नियत बि कनि था। अॼु ईरान चयो त असां संजीदा ॻाल्हियुनि ते यकीन रखूं था, जेकॾहिं संजीदगी अख़्तियार कई त असां अॻिते वधण लाइ तयारु आहियूं। त सम्झो था टें दौर में इहो मामिलो हिकु तरफ़ थींदो। सरके साहब, टें दौर में थिए थो या चौथे दौर में थिए थो या पंजे दौर में थिए थो, मसइलो हल थींदो इहो जेकॾहिं ईरान तहरीरी तौर ते मुआइदो कयो। छो जो असल में ॾिसो, मुआइदो ईरान पहिरियों बि करे चुको आहे, इहा का नई ॻाल्हि कान्हे। पर जॾहिं इहा इसराइल वारी जंग लॻी एक्चुअल, त उन खां पोइ उन मुआइदे तां दस्तबरदार थियण जो ऐलान करे छॾियो हुयो। हाणे जेकी एटमी तवानाई एजेंसी आहे, उहा उनजो इहो चवणु आहे त वंस तव्हां जॾहिं असां सां एग्रीमेंट करे चुका आहियो त तव्हां पाबंद आहियो असांखे पंहिंजा एटमी घर जिते बि कमु हली रहियो आहे उन्हनि जे विज़िट कराइण जे लाइ, त जीअं असां उनजो मुआइनो करे सघूं त तव्हां जेको आहे एटम बम ठाहिण वारी पोज़ीशन ते त न वञी रहिया आहियो। एक्चुअल जेको मसइलो आहे उहो हिते आहे। हाणे दस्तख़त हुन जा पहिरियों थियल हुआ, दुनिया सां एग्रीमेंट पहिरियों करे चुको आहे। इसराइल जी जंग खां पोइ हुन इहो छो जो ऐलान बि करे छॾियो त हाणे जेको आहे असां पाबंद न आहियूं, छो जो अमेरिका असांजी एटमी तनसीबात ते हमिलो कयो आहे त असां हाणे पाबंद न आहियूं जो कंहिंखे हुन इलाइक़नि जो विज़िट करायूं। छो जो हुननि खे एटमी तवानाई एजेंसी जो चवणो त असांजो विज़िट करणु ज़रूरी आहे त अमेरिका जेके बम उछलिया आहिनि, हिकु त उनजो डैमेज केतिरो थियो आहे, ऐं इहे जेके ज़रा आहिनि यानी कि जेकॾहिं एटमी ताक़त ताईं पहुता आहियो त उन्हनि सां आस पास जो नुक़सानु केतिरो थियो आहे। हाणे ईरान मना करे छॾियो विज़िट कराइण खां। हाणे हीउ जेको डेडलॉक ऐं सॼो मामिलो थियो आहे, हीउ उतां पैदा थियो हुयो। हाणे जेकी ॻाल्हियूं नज़र अची रहियूं आहिनि, उन मां इहो असां अंदाज़ो लॻाए सघूं था त ईरान यकीनन हुननि खे इहे जिते इहे बम लॻा आहिनि अमेरिका जा एटमी तनसीबात ते, उन्हनि जो विज़िट ज़रूरु कराईंदो। उनजो विज़िट कराए उन खां पोइ इहो बि एग्रीमेंट, छो जो पहिरियों खां थियल आहे त एटम बम जेको आहे ईरान हासिलु न कंदो आहे, उहो न ठाहींदो, इहो बि एग्रीमेंट कंदो मुंहिंजी पंहिंजी ज़ाती राय जे मुताबिक़। हाणे जेको डेडलॉक थींदो उहो बैलिस्टिक मिसाइल वारो इशू ईंदो। एटम बम जो को डेडलॉक कान्हे टेक्निकली, आउं तव्हांखे ॿुधाए छॾियां, छो जो ऑलरेडी ईरान पाण उन ते सही करे चुको आहे। हाणे जेको उनजो असल मसइलो आहे उहो हिते अची डेडलॉक थींदो, जंहिंखां मुंहिंजी ज़ाती राय मुताबिक़ त ईरान इन मामले ते जेको आहे कंप्रोमाइज़ न कंदो, छो जो इहो हुनजी डायरेक्टली सलामती जो मसइलो आहे। छो जो सुभाणे न त फ्यूचर में त इसराइल त विन विन पोज़ीशन ते हूंदो, त हे जेकॾहिं पंहिंजा पाण खे मज़बूत करण लाइ इहे बैलिस्टिक मिसाइल नथो ठाहे उन रेंज जा, त पोइ सुभाणे मुक़ाबिलो कीअं कंदो जेकॾहिं इसराइल, छो जो हिन वटि त न एयरफोर्स ताक़तवर आहे, जो छो हिन वटि एतिरा जहाज़ी कान फाइटर जो ही त पुराणे ज़माने जा रशियन कुझु तयारा अथसि, उहे बि ग्राउंड हूंदा आहिनि, उन्हनि जी का अॼु जे दौर में उनजी जेकॾहिं अमेरिका जी डिमांड या ख़्वाहिश पूरी बि करे थो त पोइ इंटरनल रिजीम चेंज जो आहे एलिमेंट, एक्सपेक्टेशंस आहिनि त को बग़ावत थिए या अमेरिका जे अॻियां सरेंडर थियण ते अवाम उतां जो एग्रेशन जो मुज़ाहिरो करे या उनखे सेकंड कंदो, उनजी तोसी कंदो, ठीकु आहे असां बि इहो चाहियूं था स्टेबिलिटी तरफ़ वधियूं। सरके साहब ॾिसो, ईरान में इन क़िस्म जूं शयूं थींदियूं रहियूं आहिनि। माज़ी में जेकॾहिं असां ॾिसूं था अॼु खां 45-46 साल अॻु में त ईरान में हर क़िस्म जी आज़ादी हूंदी हुई, ऐं ईरान में यहूदियुनि जी हिकिड़ी तमामु वॾी तइदाद आहे जेकी उते रिहाइश पज़ीर आहे, यानी उतां जी नेशनल आहे। ईरान में इस्लामी इनकलाब खां अॻु में जा जेके हालतूं हुयूं उहे डिफरेंट हुयूं, उते उहे ई अयाशियुनि जा माहौल हुया, अंग्रेज़नि जो उते अचणु वञणु तमामु घणो हुयो, आज़ादियूं जेको आहे तमामु घणियूं हुयूं। उन खां पोइ जॾहिं इस्लामी इनकलाब आयो त उन्हनि सभिनी शयुनि ते पाबंदी लॻी वई, ऐं उन खां पोइ अमेरिका, यूरोप ऐं दुनिया जे ॿियनि मुल्कनि ईरान ते मुस्तक़िल पाबंदियुनि जो हिकिड़ो सिलसिलो शुरू कयो।
ईरान जे अवाम में ज़ाहिर आहे इस्लामी इनकलाब जे हवाले सां हिकु जज़्बो आहे ऐं अक्सरियत उन्हनि जी आहे। अक़लियत जेको आहे उहो इनकलाब नथी आणे सघे जेसि ताईं की उतां जो अवाम जेको आहे उहो एतिरो विफरिजी वञे। छो जो रिसेंटली जेके हुते विगोड़ी वाक़िया थिया तव्हां ॾिठो त हिकिड़े तबिके कोशिशि ज़रूरु कई ऐं उन कोशिश में अमेरिका, इसराइल, यूरोप सभिनी मिली करे जेको आहे पंहिंजी सपोर्ट बि विधी ऐं इन हद ताईं थी वियो जो उन्हनि जा जेके ऑफिशियल टीवी जेके आहिनि उहे हैक करे उहो पंहिंजी टेक्नोलॉजियूं इस्तेमालु करे ऐं हिकिड़े पुराणे सदर जे पुट जो जेको आहे ख़िताब जेको आहे उते नशर करायो वियो, जंहिंजे लाइ हिननि जी कोशिशि आहे। छो जो उन्हनि जो पीउ बि जेको आहे पहिरियों अंग्रेज़नि सां ऐं यूरोप सां मिलियलु हूंदो हो ऐं जंहिंजे करे सॼी तबाही ऐं बर्बादी थी ईरान में, यानी कि अयाशियुनि जा अॾा खुलियल हुआ। हाणे जेको आहे हुननि इहा कोशिशि कई त हुनजे पुट खे जेको आहे कंहिं तरीक़े सां एंट्री ॾियारिजे, पर उहो थी कोन सघियो ऐं ईरान जे अवाम खे बि इहो अहसासु थी वियो त हीअ असांजो जेको महांगाई जे हवाले सां थींदड़ एहतिजाज जेको आहे उहो इंटरनेशनल साज़िश में तब्दील थी रहियो आहे ऐं उतां जे अवाम में ठापुर अची वई ऐं अवाम जेको आहे उहो पाण सम्झी वियो त हीअ को वॾो घिनौनो गेम पियो हले ईरान जे ख़िलाफ़ु। त मां नथो सम्झां त ईरान जो अवाम जेको आहे पंहिंजे सुप्रीम कमांडर आयतुल्ला ख़ामनाई, छो जो हुनजी रिस्पेक्ट जेको आहे ईरान में तमामु घणी आहे, पर हाणे आहे जनरेशन जी तब्दीली जो मसइलो। यानी कि 40-45 साल जी जेकी अॻु में जी जनरेशन हुई, उनखां पोइ जेके यंग जीअं तव्हां पाकिस्तान जो मसइलो वठो त जेको असांजो यंग तबिको आहे उहो कंहिं सियासी जमात खे मञण लाइ तयारु कान्हे, त हुनजी हिकिड़ी पंहिंजी सोच आहे कंहिंजे हवाले सां। अहिड़े तरीक़े सां ज़ाहिर आहे ईरान में बि हिकिड़ी जनरेशन चेंज थी चुकी आहे, छो जो उतां जी जेकी नई जनरेशन आहे उनखे उन कॉन्सेप्ट जे बारे में एतिरी शायदि वधीक ॼाण न हूंदी, जंहिंजे करे जेको आहे उते इस्लामी इनकलाब आयो ऐं आयतुल्ला ख़ामनी साहिबु जेको आहे उहो हिकिड़ो वॾो लीडर थी उभरियो ऐं 40-45 सालनि खां जेको आहे मुस्तक़िल सुप्रीम कमांडर आहे उतां जो। हाणे ज़ाहिर आहे इहा जनरेशन जी जेकी तब्दीली आहे उन जो ज़ाहिर आहे उन जा रिपकशन ज़रूरु उते मौजूदु आहिनि ईरान में ऐं वक़्तनि फ़वक़्तनि तव्हांखे मुख़्तलिफ़ औक़ात में इहे शयूं नज़र ईंदियूं आहिनि। कंहिं जॻहनि ते मुज़ाहिरा थींदा आहिनि, किथे जलसा थींदा आहिनि, वरी उहो थोरी सख़्ती कंदा आहिनि, उन ते कुझु सज़ाउनि जो अमल जेको आहे ईरान में तेज़ आहे, उन खां पोइ वरी इहे मामला झका थी वेंदा आहिनि। पर हिकिड़ो तबिको मौजूदु ज़रूरु आहे जेको चाहे थो त यूरोप ऐं अमेरिका इन्हनि सां असांजो इतिहाद थिए त जीअं इहा पाबंदी ख़तमु थिए त उन्हनि खे मुकमिल आज़ादी बि मिले ऐं हू पंहिंजी मर्ज़ी सां जेको चाहिनि पंहिंजे मुल्क में करे सघनि। हींअर उते जेके पाबंदियूं आहिनि उहे ख़ासि तौर ते इस्लामी पॉइंट ऑफ व्यू सां मां सम्झां थो त एन इस्लाम जे मुताबिक़ ईरान जो नज़्म नस्क़ हली रहियो आहे। पर जेकर इन में का अमेरिका या इसराइल या यूरोपीय मुल्कनि जे करे का साज़िश थी त पोइ ईरान खे वरी मुस्तक़बिल में जेको आहे उनजा तमामु घणा नुक़सान थींदा। त इन करे फ़िलहालु अञा ताईं जी जेकी सिचुएशन आहे उहा असांखे नथो लॻे त उतां जो अवाम को पंहिंजे सुप्रीम लीडर आयतुल्ला ख़ामनी जे ख़िलाफ़ु को उथी बीहंदो या उनजे ख़िलाफ़ु को एहतिजाज कंदो। ऐं पहिरियों बि जेकॾहिं उन्हनि एहतिजाज कयो त उहो स्पेसिफिक हुयो हिकिड़ी महांगाई जे हवाले सां। उहो त ॾिसो न असांजे मुल्क में थींदा आहिनि, ॿियनि मुल्कनि में बि थींदा आहिनि। श्रीलंका में तव्हांखे ख़बर आहे एॾो वॾो थियो, बांग्लादेश जी सूरत हाल तव्हांजे साम्हूं आहे। उहो दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में जिते बि महांगाई जो अचानक तूफ़ान ईंदो आहे त उते इन क़िस्म जा प्रोटेस्ट थींदा आहिनि। हाणे रमज़ान जो महीनो शुरू थी वियो आहे, तव्हांखे ख़बर आहे असांजा मुस्लमान माशाल्लाह पाकिस्तान जा ज़ख़ीरा अंदोज़ बि तव्हांखे हिते मिलंदा, महांगाई खोर बि तव्हांखे हिते मिलंदा। ख़बर अथनि त इस्लाम जी रूह जे मुताबिक़ रमज़ान मुबारक जी अहमियत छा आहे। भाई कहिड़ो हिते अहिड़ो मुस्लमान आहे जंहिंखे इहा ख़बर न आहे त रमज़ान मुबारक जा इकामत छा आहिनि, पर उनजे बावजूदि बि हिते तव्हांखे ज़ख़ीरा अंदोज़ी बि मिलंदी, चोरी चकारी बि मिलंदी। इहे ई धाड़ा चोरियूं फुरियूं इन में तव्हां ॾिसंदो त हाणे रमज़ान शुरू थियो आहे, इज़ाफ़ो थी वेंदो। त अहिड़े तरीक़े सां हुन मुल्क में बि महांगाई जे हवाले सां हिकिड़ो प्रोटेस्ट थियो, पर उनखे जंहिं तरीक़े सां यूज़ कयो वियो, जंहिं तरीक़े सां इसराइल, अमेरिका, यूरोप पंहिंजे मीडिया ते उनखे खयो ऐं इन हद ताईं थियो जो जेको आहे तव्हां ॾिठो हूंदो त सोशल मीडिया जेको आहे उन जे बानी खे जेको आहे ख़ासि हिदायत कई वई त पंहिंजा सैटेलाइट मोकिले जेको आहे उतां जा विजुअल्स ऐं उतां जूं शयूं निकिरे। त हुननि जो इंट्रस्ट जेको आहे केतिरो थियो त इन खे इन बाहि में अञा तेल विझिजे त जीअं ईरान जी सूरत हाल ख़राबु थिए। पर अलहमदुलिल्लाह ईरानी हुकूमत उनखे कंट्रोल करण में कामयाबु थी वई ऐं हुननि जा जेके एक्चुअल मनसूबा मुंहिंजी राय जे मुताबिक़ उहे नाकाम थी विया। चलो ॾिसण जो मुस्तक़बिल छा थिए। ॿिए तरफ़ इसराइल पंहिंजे होड ते बरक़रार आहे ऐं हुन ओलह किनारी ज़मीन खे स्टे लैंड करार ॾेई छॾियो आहे। इन ते 8 जेके आहिनि मुल्क, इस्लामी मुल्क, पाकिस्तान समेत सऊदी अरब ऐं ॿिया, इन जे परॾेही वज़ीरनि हिकिड़ी गॾियल पधिराई जारी कई आहे जंहिंमें मज़म्मत बि कई आहे ऐं उहो डिमांड बि कया त इन सां फ़लस्तीन जी ज़मीन सां हथ चिरांद न कई वञे।
ॾिसो सरकी साहिबु, इसराइल जो वज़ीर आज़म, छो जो मूं जीअं पहिरियों चयो त तव्हांखे यादि आहे त अमरीकी सदर उन्हनि जे सदर खे रिक्वेस्ट कई त नेतन्याहू खे करप्शन जे केसनि मां माफ़ी जो ऐलान ॾे, पर हुन उनखां इनकार करे छॾियो, छो जो उनजा केस इन नोयत जा जेके अदालतुनि में ज़ेरे इल्तवान, पर हुननि जे सदर वटि बि इहो को शायदि इख़्तियार मौजूदु आहे त उनजो सदर जेको आहे इन केसनि खे ख़तमु करे सघे थो, पर उनजो सदर इनकार करे छॾियो। वजह इहा जो उतां जी आवाम खे ख़बर आहे त ही करप्शन जा इन जा जेके संगीन केस आहिनि, इंडिया इन ते साबित थींदी आहे, इन खे सज़ा थींदी। हाणे उनखां बचण जे लाइ हू मुस्तक़िल बुनियाद ते, हालांकि जॾहिं गज़ा अमन बोर्ड ठही वियो, उनखां पोइ न त उते का जंग थियणी हुई, न उते के मिज़ाइल लॻणा हुआ, न उते आम फ़लस्तीन खे जो क़त्लेआम करणो, पर उनजे बावजूदि बि हेतिरो अर्सो गुज़रण जे बावजूदि तव्हां रोज़ जी बुनियाद ते जेकर ॾिसो त कंहिं न कंहिं जॻह ते हमिलो कंदो आहे, कंहिं न कंहिं जॻह ते मासूम फ़लस्तीनियुनि खे शहीद कंदो आहे। अहिड़े तरीक़े सां उन हाणे हिकिड़ो नओं पिरपकिंडा करे त जेकी ओलह साइड जी ज़मीन आहे उन ते जेको आहे उनखे हदबंदी में जेको आहे पंहिंजे इसराइल जो हिसो करार ॾेई छॾियो आहे। अहिड़े तरीक़े सां हाणे पाकिस्तान समेत सऊदी अरब ऐं जेके मुस्लमान मुल्क आहिनि, ख़ासि तौर ते मशरिक़ वस्ता जा, उन्हनि सभिनी हिकिड़ी मुश्तरका स्टेटमेंट जारी करे उनखे रिजेक्ट करे छॾियो ऐं वाज़े कयो आहे त फ़लस्तीन जी हिकु इंच ज़मीन खे बि हू इसराइल में जेकॾहिं शामिलु कंदो त मुस्लमान मुल्क यानी मशरिक़ वस्ता में जेके बि आहिनि उहे उनखे क़बूल न कंदा। त हाणे इहो मामिलो आहे, मां सम्झां थो हाणे जेको डोनाल्ड ट्रम्प जी सरबराही में उते इजलास थींदो, जंहिंमें असांजो वज़ीर आज़म बि हितां रवानो थी वियो आहे, अॼु उहो लंडन पहुतो आहे, 2 ॾींहंनि खां पोइ अमेरिका वेंदो। उते ज़ाहिर ॿिया बि अरब मुल्क जेके आहिनि प्लस जेको आहे उन में कुझु मग़रबी मुल्क बि शामिल आहिनि, उहे यकीनन इन इशू खे बि टेकअप कंदा ऐं को सुठो रद्द अमल, छो जो डोनाल्ड ट्रम्प बि ऑलरेडी जेको आहे हिकिड़ो बयानु इन हवाले सां जारी करे चुको, बर्तानिया जे वज़ीर आज़म बि इन हवाले सां हिकिड़ो बयानु जारी कयो हुयो, पर उनजे बावजूदि बि हू पंहिंजी होॾ ते क़ाइमु आहे, छो जो उहो आहे बुनियादी तौर ते त नेतन्याहू हिकिड़ो शैतान ज़हन रखंदड़ माण्हू आहे, उनखे शैतानियत खपे, उनखे दुनिया जे अमन खे में बर्बादी खपे एक्चुअली। त हाणे ॾिसणो इहो ई आहे त जेको उते अमन बोर्ड जो इजलास थींदो गज़ा जे हवाले सां, उन में कहिड़ा फ़ैसिला था अचनि। अच्छा, सम्झो था नेतन्याहू हाणे कमज़ोर आहे, छो जो बरियास्ती हर तरफ़ जेको दुनिया रिएक्शन ॾिनो ऐं अक़वाम मुतहिदा जे उन फोरम ते बाइकाट कयो वियो, छिती तनक़ीद थी, हज़ारे माण्हू निकिता दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में, ख़ुदि इसराइल में बि निकिता, त हाणे हिन पोज़ीशन में आख़िरी पसान में आई तॾहिं हरकतूं थियनि थियूं। ॾिसो सरकी साहिबु, पहिरियों फ़लस्तीन खे दुनिया जे कई मुल्कनि तस्लीम न कयल हो। पाकिस्तान उन्हनि मुल्कनि में शामिल आहे जे 1947 में ई जॾहिं क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना हो त क्लियर चई छॾियो हो त फ़लस्तीन त हिकिड़ो मुल्क आहे, पर इसराइल को मुल्क न आहे, ऐं हक़ीक़त बि इहा ई आहे। जेके तारीख़ ॾिसंदो त इसराइल को मुल्क न आहे, त बर्तानिया जी कॉलोनी जे तौर ते उनखे जेको आहे नालो ॾिनो वियो। त असां उहे दावा करे सघूं था त असां डे 1 खां, यानी जॾहिं खां पाकिस्तान जी बुनियादु पई आहे 1947 खां वठी असां फ़लस्तीन सां गॾु आहियूं। पर दुनिया जा जेके ॿिया काफ़ी सारा मुल्क आहे, जिन में ख़ासि तौर ते मग़रिब जा, जेके असां यूरोप चऊं, अमेरिका चऊं, कैनेडा चऊं, बर्तानिया चऊं, उहे फ़लस्तीन खे तस्लीम करण लाइ तयारु न आहे। पर हाणे तव्हां ॾिठो 2.5 साल जी जेको हिन जंग मुसलत कई नेतन्याहू इसराइल जे फ़लस्तीन जे निहत्यनि ते, उनखां पोइ दुनिया खे इहो अहसासु थियो त इसराइल ज़ुल्म करे रहियो आहे। उनखां पोइ बर्तानिया, कैनेडा, फ्रांस, जर्मन, तक़रीबन हाणे सभिनी मुल्कनि जेको आहे उनखे तस्लीम करे छॾियो आहे। ऐं डोनाल्ड ट्रम्प जा बि उन हवाले सां 2 रियासती हल उन जो हुयो त ज़ाहिर आहे दुनिया जेको आहे फ़लस्तीन खे तस्लीम करे छॾियो आहे। हाणे इसराइल जी दुनिया में उहा 1 मैन शो पोज़ीशन न रही आहे। हाणे न सिर्फ़ु अरब मुल्क बल्कि जेके नॉन मुस्लिम मुल्क आहिनि, यानी कि यूरोप ऐं अमेरिका, बर्तानिया, अमेरिका खे सिर्फ़ु असां चई करे छॾे ॾियूं त बर्तानिया हुजे या कैनेडा हुजे या ॿिया मुल्क हुजनि, उहे हाणे इसराइल जी उहा पुश्त पनाही नथा कनि जेके माज़ी में कंदा हुआ। त फ़र्क़ु त तमामु वॾो आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त डोनाल्ड ट्रम्प जेको बोर्ड ठाहियो आहे, उहो बोर्ड जो जेको असल मक़सदु हुयो उहो हो त उते अमन क़ाइमु थिए ऐं उनजी रिहेबिलिटेशन थिए, यानी बहाली थिए उतां जी अवाम जी। हाणे अञा ताईं हिते अमन क़ाइमु न थियो आहे। हाणे बहरहाल इहो बोर्ड जो इजलास आहे, कंहिंजी नियत ते शक न करणु घुरिजे, छो जो असांजी त दुआ इहा ई आहे त फ़लस्तीन जे अवाम सालनि खां 50 साल खां मथे थी वियो आहे, 60 साल खां, उहो मुस्तक़िल बुनियादनि ते ज़ुल्म बर्दाश्त करे रहिया आहिनि। त उन्हनि जी ॾुखियाईनि में आसानी थिए ऐं इहो बोर्ड जे ज़रिए भले उन्हनि ते हिकु त उते अमन क़ाइमु थी वञे ऐं ॿियो उन्हनि जी बहाली जो अमल शुरू थिए, जो हज़ारे न लखनि जी तइदाद में फ़लस्तीनी शहीद थी चुका आहिनि ऐं लखनि जी तइदाद में बेघर आहिनि। मौसम तव्हां ॾिसो था, मौसमियाती तब्दीली जे करे सैलाब बि अचनि था, मींहं बि वसनि था, थधि बि तमामु घणी थिए थी, पर उहे वीचारा कैंपनि में चवंदा आहिनि ऐं खुले आसमान जे तहत बि जेको आहे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। पर तव्हां उन्हनि जो यकीन कयो जेको हौसलो आहे न, उनखे सलाम आहे।
हिकिड़े नंढे ॿार जेको आहे जेकी उतां जे फ़लस्तीन जे ॿार जेको डोनाल्ड ट्रंप खे जवाबु ॾिनो आहे, जेको सॼी सोशल मीडिया ते वायरल आहे, उन क़ुर शरीफ़ जी आयत जो हवालो ॾेई करे चयो आहे त हिकिड़ो मनसूबो जेको ज़मीन ते तव्हां यानी शैतानियत दिमाग़ रखंदड़ ठाहींदा आहियो, उन डोनाल्ड ट्रंप खे ई उन मुखातिब थी चयो आहे बेसिकली त, ऐं हिकिड़ो प्रोग्राम जेको आहे मनसूबो अलाह ताला ठाहींदो आहे, छो जो क़ुर शरीफ़ में इहो वाज़िल अलाह ताला पाण फरमाए रहियो आहे त ऐं अलाह जो मनसूबो जेको आहे उहो बेस्ट हूंदो आहे। त इहो उन्हनि जो जेको हौसलो आहे इहो तव्हां ॾिसी करे यकीन कयो त जीअं हाणे असां ईरान जी बि ॻाल्हि पिया कयूं त यकीननि हिन में को शक न आहे त तव्हांजी हिमत हौसलो तव्हांजो तॾहिं वधंदो आहे जॾहिं तव्हां पंहिंजे अज़म ते क़ाइमु हूंदा आहियो, पंहिंजे नज़रिए ते क़ाइमु हूंदा आहियो, पंहिंजे तौहीद वाले यानी की हिकु अलाह आहे हिन दुनिया में जेको सॼे निज़ाम खिलाए रहियो आहे, त पोइ तव्हां वरी खां वरी ताक़त सां वठी सघो था। छो जो माज़ी में जेकॾहिं असां रिवायतुनि जे हिसाब सां ॾिसूं त इस्लाम में बि जेकॾहिं यहूदी काफ़िर वॾी तादाद में हूंदा त मुस्लमान जेकॾहिं घटि तादाद में बि हूंदा त हिकिड़ो वॾो मुक़ाबिलो कंदा। ऐं अलाह ताला क़ुर शरीफ़ में इहो बि फरमाए थो त जेकॾहिं तव्हां तहमुल सां बुर्दबारी सां मैदान में बीठा आहियो त हिक जे मुक़ाबले में 3 माण्हुनि खे जे लाइ तव्हां काफ़ी आहियो, यानी 3 ताईं जेको आहे तव्हांखे अलाह ताला ताक़त ॾिए थो, अलाह ताला पाण फरमाए रहियो आहे। इहो अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं फ़लस्तीनियुनि जे ॿारनि जो तव्हां हौसलो ॾिसी छॾियो त चवंदा न तव्हांखे दुनिया में उहो थींदे नज़र ईंदो जेको क़ुर शरीफ़ में लिखियलु आहे। चलो ॾिसूं था हिन में हाणे सभु मुल्क गॾु थींदा इंशाल्लाह का सुठी ख़बर ईंदी। बांग्लादेश जे नए चूंडियल वज़ीर आज़म तारिक रहमान हलफ़ खयो आहे, 49 रुकनी काबीना बि हलफ़ खणी वरितो आहे, कीअं पिया ॾिसो आईंदो हुनजो ऐं पाकिस्तान सां ख़ासि तौर ते तालुकात बाबति? हाणे ॾिसो न बांग्लादेश जी घिटी घिटी में जेका आहे नारा लॻी रहिया आहिनि पाकिस्तान ज़िंदाबाद, ऐं पाकिस्तान खे उहो चवनि था त हीअ असांजो वॾो भाउ आहे, ऐं इहा ई असां लाइ ख़ुशी जी ॻाल्हि आहे त जेके माज़ी जूं तलख़ियूं जेके इंडियन भारतीय हुकूमत क्रिएट करायूं हुयूं उन्हनि में बतदरीज कमी अची रही आहे, ऐं हुन तरफ़ जो आवाम बि ऐं हिन तरफ़ जो आवाम बि इहो महसूसु करे रहियो आहे, सभिनी खे ॿिन्ही धुरियुनि खे अहसासु थी रहियो आहे त माज़ी में असां ॿिन्ही खां ग़लतियूं थियूं आहिनि, ऐं असां ज़ाहिर आहे मज़हबी तौर ते हिक ॿिए जा भाइर आहियूं, ऐं इहो हुकुम त मुस्लमान जो भाउ आहे, त हाणे जेकॾहिं असांजे दरमियान सुठियूं पिंगूं वधी रहियूं आहिनि त असांखे उनखे वेलकम करणु घुरिजे ऐं उमेदु करणु घुरिजे त हाणे जेकी उतां जी नई हुकूमत पंहिंजे वजूद में अची चुकी आहे उहो मुस्तक़बिल जा जेके पंहिंजा फ़ैसिला कंदा पंहिंजी ख़ुदि मुख़्तारी सां कंदा, पंहिंजी दानिश सां कंदा, पंहिंजे अक़ुल सां कंदा, ऐं दोस्त ऐं दुश्मन खे सुञाण खां पोइ कंदा। चलो हाणे हिकिड़ो वॾो देरीना मसइलो आख़िरकार थियो, हुकूमत खे कहिड़ी तकलीफ़ हुई बानी हुनजी बुशरा बीबी जी मुलाक़ात में, अॼु फाइनली थी वई? असल में ॾिसो सरकी साहिबु इहो त ज़ाहिर आहे बानी जो बि हक़ु आहे ऐं उनजी एलिया जो बि हक़ु आहे, त जेकॾहिं जेल में क़ैदी आहिनि त जेको बि SOP आहे का जेल जी बि उन मुताबिक़ बि वीकली या 15 ॾींहं तव्हां वधीक बहितर ॼाणो था जेल जे मैन्युअल खे, पर मुलाक़ात त उन्हनि जो हक़ु आहे। मां सम्झां थो हुकूमत सुठो क़दम खयो, ऐं जेको कंहिं बि क़ैदी जो राइट आहे जैन मैन्युअल जे मुताबिक़ उन ते अमल दरामद थियणु घुरिजे आहे, देरि थियो पर दुरुस्त थियो, ऐं इहा सहूलियत मिलणु घुरिजे, इहो हर माण्हू जो बुनियादी हक़ु आहे मां सम्झां थो। दहशतगर्दी रुकजण जो नालो न पियो वठे, अफ़गानिस्तान सां मामला बि कंहिं तरफ़ न आहिनि, असांजा हल तरफ़ वधिया, ऐं जेका दहशतगर्दी आहे उनमें जेके बि ख़ारिजी मार्जन पिया तालुक़ु सिधी रीति अफ़गानिस्तान सां निकिरे थो। अॼु बाजोड़ चेक पोस्ट ते हमिलो नाकाम बणियो फोर्सिस जे जवाननि, 12 ख़ारिजी मारिजी विया आहिनि में ऐं 11 जवान शहीद थिया आहिनि। ॿिए तरफ़ कराची में तव्हां ॾिठो त CTD राति कार्रवाई कई आहे शाह लतीफ़ वारे इलाइक़े में, DIG CTD असफर मैसर मुताबिक़ त 4 जेके ख़ारिजुल हिंदुस्तान आहिनि उहे मारिजी विया आहिनि, ऐं उनजो तालुक़ु उन BLA सां ऐं बशीर ज़ैब ग्रुप सां आहे, त कराची में उनजी मौजूदगी हिकिड़ो वॾो सवाल या निशान न आहे? न सरकी साहिबु, कराची में जेसि ताईं तव्हां ग़ैर क़ानूनी पनाहगीर अफ़गानियुनि खे न कढंदा तेसि ताईं इहो ख़तरो तव्हांजे सरनि ते रहंदो। काफ़ी अरसे खां असां चई रहिया हुआसीं, हुकूमत खे अपीलूं करे रहिया हुआसीं त जेतिरा बि परॾेही ग़ैर क़ानूनी अफ़गानी हिते मौजूदु आहिनि उन्हनि खे इज़त और एतिराम सां उन्हनि जे मुल्क ॾांहुं उमाणियो वञे, ऐं वॾी तइदाद में पंजाब जे इलाइक़नि मां त उन्हनि खे उमाणियो वियो। बदकिस्मती सां कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जिते बि वॾी तइदाद में आबाद आहिनि, ॾिसो न जेसि ताईं तव्हां इन्हनि खे कढंदा कान तेसि ताईं जेको आहे तव्हांजे अमन अमान जो मसइलो हल न थींदो, छो जो इंडिया जंग त असांखां हाराए चुको। हाणे इहे जेके प्रॉक्सीज़ आहिनि, छो जो इहा प्रॉक्सीज़ खे रोकणु थोरो ॾुखियो कमु हूंदो आहे,
छो जो इन नेटवर्किंग Masses खे में हूंदा रोकणु थोरो ॾुखियो कमु हूंदो आहे, उन लाइ महिनत वधीक करणी पवंदी आहे तहक़ीक़ाती इदारनि खे। पर तव्हां ॾिसो न, जवान असांजा रोज़ाना पंहिंजूं शहादतूं ॾेई करे कोशिशि कंदा त पाकिस्तान में अमन क़ाइमु थिए। बाजोड़ में ॾिसो न 11 जवान असांजा शहीद थिया आहिनि, पर गॾोगॾु उन्हनि पंहिंजी बहादुरी सां मुक़ाबिलो करे वॾे नुक़सान खां बचाए करे 12 ख़ारजियुनि खे बि जेको आहे उहो क़तल करे छॾियो। अहिड़े तरीक़े सां CTD हिते जेकॾहिं इहो वाक़ियो कयो आहे त यकीनन इहा का वॾी प्लानिंग करे रहिया त कराची जे अमन खे कीअं तबाह कजे। ऐं रमज़ानुल मुबारक हाणे सुभाणे परीहं खां शुरू थी रहियो आहे हिते, ख़मीस ते मुंहिंजे ख़्याल में हिते पहिरियों रोज़ो हूंदो। त इहो इन कोशिशि त कंदा त रमज़ानुल मुबारक जे बाबरकत महीने में कंहिं न कंहिं जॻह ते जेको आहे इन क़िस्म जी वाक़िया कनि त अलाह ताला पाकिस्तान खे महफ़ूज़ रखे, पाकिस्तान जे इदारनि खे हिमत ॾिए, उन्हनि जे जवाननि खे जी क़ुर्बानीनि खे असां सलाम था पेश कयूं ऐं अलाह ताला उन्हनि जो अञा हौसलो वधाए थो पंहिंजे मुल्क क़ौम अवाम जे लाइ जेको आहे उहो इन नासूर खे जड़ खां ख़तमु करण में कामयाबु थी वञनि। चलो नाज़िम, मां ॻाल्हि ॿोल ॿुधी GM जमाई साहिब जी मुख़्तलिफ़ टॉपिक्स खे असां डिस्कस कयोसीं ऐं कॉम्प्रिहेंसिव जेका गुफ़्तगू आहे उहा तव्हां ॿुधी जमाई साहिब जी। हिन प्रोग्राम में फ़िलहालु एतिरो ई, ॿिए प्रोग्राम में नए टॉपिक सां गॾु ॿीहर हाज़िर तेसिताईं इजाज़त, अल्लाह भाई।